الكريم أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال الله تبارك وتعالى في كلامه المجيد والفرقان الحميد لهم ما يشاءون فيها ولدينا مزيد صدق الله العلي العظيم درود شريف پڑھو اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی ان یہ آیت کے اندر جنتی بانن کے خوش کرنے کے لیے فرمایا لهم ما يشاءون فيها جن نیکوکارن بانن کے پانجے فضل سان جنت ڈیندس انہن جے لائے جنت میں ہر اُہا شے موجود ہوندی جیکا ہو چاہیندا جیکا شے گھرندا اُہا انہن کے ملندی ولدینا مزید ان کھان بھی ودھیک انہن کے ڈنو ویندو مانا جنتی جڏهن جنت جے اندر ایندا انہن کے من پسند ہر شے ملندی پر ان کھان بھی ودھیک اللہ سے فرمائے تو جیکا انہن جے سوچ میں بھی نہ ہوندی انہن جے فکر میں بھی نہ ہوندی اُہا بھی شے انہن کے ڈنی ویندی سوچ سمجھ کا مथे یہ جنتی جنت کے اندر ویندا چھو اللہ تعالیٰ کے فضل سان اللہ تبارک و تعالیٰ جو فضل شامل حال انہن مانن سان تھیندو जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत करे ज़िंदगी गुज़ारे विया क़ुरान पाक जी आयतुनि में ही अल्लाह तबारक व ताला फरमायो आहे अस्हाबुल यमीन मा अस्हाबुल यमीन फी सिदर मखज़ूद व तलहिम मंज़ूद व ज़िल्लिम ममदूद व माइन मस्कूब व फाकिहतिन कसीरा वॾा वॾा लफ़्ज़ अल्लाह ताला बयान फरमाया आहिनि त जन्नती जॾहिं दुनिया जे अंदर ई मरंदा वरी क़यामत जे ॾींहुं उथंदा हिसाब किताब जी तयारी कंदा अल्लाह तबारक व ताला जे तरफ़ खां आमाल नामो हर हिकु बाने खे मिलंदो जेके नेक हूंदा जन्नती हूंदा ज़िंदगी अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुक्मनि जे मुताबिक़ गुज़ारे विया हूंदा उन्हनि खे पंहिंजो आमाल नामो साॼे हथ में मिलंदो वरी जेके बद हूंदा बुरा हूंदा अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे मुखालिफ़त में ज़िंदगी गुज़ारे विया हूंदा उन्हनि खे आमाल नामो खाॿे हथ में मिलंदो जिन खे साॼे हथ में मिलंदो इहा ई उन्हनि जी पहिरीं निशानी हूंदी त इहे जन्नती थींदा पोइ उहे पंहिंजो अमाल नामो खोले करे पंहिंजे मिटनि माइटनि खे ॾेखारींदा अचो पढ़ो मूंखे अॻु ई अल्लाह ताला जे ज़ात मां इहा ई उमेद हुई जेका उमेद हुई मुंहिंजे रब मूंखे इहो ॾिनो आहे ॾिसो अचो पढ़ो हिकु हिकु ख़ुशीअ खां ॾेखारींदा वरी जेके बुरा हूंदा बदकार थी गुज़ारे विया हूंदा उन्हनि खे खाॿे हथ में अमाल नामो मिलंदो पर उहे लिकाईंदा ज़ाहिर न कंदा लॼी हूंदा उनखे शर्म थींदो कहिड़े मुंहं सां खणी करे माण्हुनि खे ॾेखारियूं बुज़ुर्गनि लिखियो आहे त एतिरा लॼी थींदा चवंदा काश जेकर अमाल नामो असांखे न मिले हा इहा बि रुसवाई न थिए हा त क़ुरान पाक जे आयतुनि जो ख़ुलासो इहो थो निकिरे अल्लाह तबारक व ताला जन्नत उन्हनि खे ॾींदो जंहिं ते पंहिंजो फज़ुल कंदो फज़ुल उन्हनि सां शामिल हाल थींदो जेके अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी इताअत करे विया इताअत नथो करे माण्हू अल्लाह तबारक व ताला जी कावड़ ऐं ग़ज़ब ऐं ॾमर में वेंदो ऐं उन जी जॻह जहन्नम आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जन्नती जॾहिं जन्नत जे अंदरि वेंदा त जन्नत जे बाला खाननि खे हीअं ॾिसंदा जीअं तव्हां कॾहिं ॿाहिरि निकिरी करे चंड खे ॾिसंदा आहियो सिज खे ॾिसंदा आहियो वॾी शइ खे मथे चमकंदे ॾिसंदा आहियो सितारनि खे ॾिसंदा आहियो साहबा किराम अर्ज़ कयो त साईं इहो त जन्नत जा बाला खाना जन्नत जूं महलूं इहे जन्नत जा वॾा वॾा बंगला इहे त नबियनि खे मिलंदियूं उम्मत जे किन माण्हुनि खे बि मिलंदियूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जिन बि अल्लाह जी इताअत कई ऐं पंहिंजे नबीअ जी इताअत कई उन्हनि खे अल्लाह ताला इहे जन्नत जा मालात ॾींदो इहे बंगला उन्हनि खे मिलंदा हिकु रिवायत अंदरि ईंदो आहे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मुंहिंजे आॾो नबियनि खे गुज़ारियो वियो पेश कया विया नबियनि खे मूंखे नबियनि जे आॾो या नबियनि खे मुंहिंजे आॾो हीअं गुज़ारियो वियो पोइ मां ॾिठो त कंहिं नबीअ जे पोयां हिकिड़ो माण्हू हो ताबेदार कंहिं नबीअ जे पोयां कुझु चंद माण्हू आहे कंहिं नबीअ जे पोयां
बिल्कुल कोई उम्मती कोन हो, अकेलो हो, कंहिं बि माण्हू उनजी इताअत न कई। पर कुझु वरी अहिड़ा माण्हू वॾो जथो वॾी जमात हुई जंहिंमें मां पुछा कई जिब्राइल खां त जिब्राइल ही केरु आहिनि, मुंहिंजी उम्मत आहे छा? जिब्राइल अलैहिस्सलाम ॿुधायो त मूसा अलैहिस्सलाम जी उम्मत आहे जेका पंहिंजे नबी मूसा जी ताबेदारी करे वई। पोइ वरी मूंखे ॿुधायो वियो त तव्हां हीअं आसमान जे हीअं किनारनि में ॾिसो। मां जो हीअं आसमान जे किनारनि में ॾिठो त वॾे तादाद में मख़लूक हुई, माण्हू हुया, इंसान हुया। मूंखे ॿुधायो वियो त इहा तव्हांजी उम्मत आहे। वरी मां जो हीअं ॾिठो हीअं जीअं वॾो मजमो हूंदो आहे त हीअं यको ॾिसबो आहे त आख़िर ताईं किनारो नज़र न अचे, वञी समुंड जो या आसमान जो किनारो नज़र अचे। ईअं मां ॾिठो त वाक़ई वॾे तादाद में माण्हू आहे, वॾे तादाद में आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो, मूंखे ॿुधायो वियो त इहा तव्हांजी उम्मत आहे, वॾे तादाद में। पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो अल्लाह तबारक व तआला मुंहिंजे उम्मत मां 70,000 माण्हू बिना हिसाब किताब जे जन्नत में मोकिलींदो। ईअं चई करे पाण अंदरि हलिया विया, पंहिंजे घर में, खीमे में, कमरे में, हुजरे में हलिया विया। साहबा किराम फरमाइनि था त असां पाण में तबसरो करण लॻासीं, उहे 70,000 बिना हिसाब जे जेके जन्नत में ईंदा उहे केरु हूंदा? हिक ॿिए खे चऊं पिया असां हूंदासीं, असां अलाह जे हुकुमनि जी इताअत कई आहे, नबीअ जी इताअत कई आहे, असां हूंदासीं। या न त असांजा जेके औलाद ईमान जे हालत में पैदा थिया आहिनि, वरी ईमान जी हालत ते रहंदा, उहे हूंदा। हिक ॿिए खे ईअं तबसरो कयूं पिया, हिक ॿिए खां पुछूं पिया केरु हूंदा? असां ई हूंदासीं, असांजो औलाद हूंदो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहा ॻाल्हि असांजी ॿुधण मां ई मालूम थियो। हुज़ूर साईं जन ॿाहिरि आया, पाण फरमायूं त इहे उहे हूंदा जेके हरू-भरू दम न कराईंदा हूंदा, माना धाॻो पीअणो हरू-भरू इहो बि न कंदा हूंदा, ऐं बुरी फाल बि न वठंदा हूंदा। त मूंखे जेको पेट में सूरु पियो न, ओ हिन शइ जे करे थियो। सुबुह सुबुह ताईं फलाणो माण्हू मुंहुं पियो आहे न, सॼो ॾींहुं अॼु अहिड़ो गुज़रंदो। अलाह जे रसूल फरमायो बुरी फाल बि न वठंदड़ हूंदा, थोरे थके ते हरू-भरू दम बि न कराईंदा, फीणो न कराईंदा हूंदा, ऐं कंहिं बीमारीअ मर्ज़ जे करे पाण खे ॾंभ बि न हणंदा हूंदा। कॾहिं कॾहिं थींदो आहे औरतुनि में पुराणे ज़माने में इहो हूंदो वल मुनख़निक़तु वल मौक़ूज़तु वल मुतरद्दियतु वल नतीहतु। अलाह से क़ुरान पाक में हुनजी मज़मत बि कई आहे त बीमारनि ऐं मर्ज़नि जे हूंदे ॾंभ ॾींदा, ईअं 3, 4, 5 ॾंभ सराईअ जहिड़ी का लोही शइ तपाए करे 4, 5 ॾंभ ॾेई हुनखे मथां सुरमो हणी छॾींदा। पोइ इहे 5 टुॿका चिटा पिया हूंदा, कंहिंखे हिते, कंहिंखे हिते, कंहिंखे हिते, कंहिंखे इहे मुंहं ते। इहे वरी उन्हनि जो हुस्न बि, हू सम्झंदा हुआ त हुस्न बि असांजो जमाल वधे थो ऐं असांखे इहा निशानी बि थिए थी, सावण कंदा हिकिड़े क़िस्म जो। अलाह जे रसूल फरमायो जेके इहे कम न कनि, हरू-भरू दम फीणो बि न कराइनि, फार बि न विझराइनि, न वठनि, कंहिं बुरी शइ जी फाल न वठनि, ऐं वरी पंहिंजे जिस्म ते इहे ॾंभ बि न ॾियनि, इहे उहे हूंदा, अहिड़ा माण्हू हूंदा। अलाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो मां अक्सर करे जॾहिं जन्नत में ॾिठो त अक्सर करे जन्नत में मूंखे मिस्कीन ग़रीब नज़र आया, जिन थोरे थके ते अल्लाह ताला जे रज़ा सां राज़ी थी करे ज़िंदगी गुज़ारी। वरी जहन्नम में ॾिठुमि त अक्सर करे मूंखे औरतूं नज़र आयूं, बेसब्रीअ जे करे, नाशुक्रीअ जे करे। त इहे सभु ॻाल्हियूं अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वाज़े करे ॿुधायूं इन जे करे त इहे बुरायूं उम्मत जे माण्हुनि में न हुजनि। औरतूं बेसब्री छॾे ॾियनि ऐं मर्द जेके आहिनि जहिड़े हाल में अल्लाह ताला उन्हनि खे रखियो आहे उन हाल में अल्लाह जल जलालु जी ज़ात सां राज़ी रहनि। ख़ुसूसन ग़रीबनि जे लाइ त वॾो अल्लाह ताला जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान मौजूदु आहे त 500 साल ग़रीब माण्हू जन्नत में पहिरियां वेंदा। 500 साल अमीर जे मुक़ाबले में ग़रीब पहिरियां जन्नत में वेंदा। सिर्फ़ु इन जे करे त उन्हनि थोरे घणे ते सब्र कयो हूंदो, राज़ी रहिया हूंदा अल्लाह ताला जे ज़ात सां, अल्लाह ताला उन सां जल्दी राज़ी थी वेंदो। अल्लाह पाक तव्हां असांखे बि जंहिं हाल में रखियो आहे असां राज़ी आहियूं। अल्लाह पाक तव्हां असांजे विहण खे ॿुधण ॿुधाइण खे क़बूल मंज़ूर फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।